जे इंसान जे तरफ खां तव्हांखे तकलीफ़ मिली आहे न, याद रखे इंसान रब्बुल जलाल वल इकराम जो शुक्र अदा कर। अॼु उन्हनि जो वक़्तु आहे, तुंहिंजो इम्तिहान आहे। जेके तव्हांखे तकलीफ़ ॾियनि, परेशानी ॾियनि, सम्झो अॼु उन्हनि जो वक़्तु आहे, तुंहिंजो इम्तिहान आहे। पास थी जाए सुहिणे तरीक़े। इम्तिहाननि जे वक़्त में हर कंहिंखे घबराहट ईंदी आहे। घबराहट सम्झे थो न, अलाए छा थींदो, ऐं टीम आई आहे, अलाए छा पेपर थींदो, अलाए न थींदो, अलाए कापी मिलंदी, अलाए न मिलंदी। हे रब्बुल जलाल वल इकराम जो इम्तिहान आहे, जंहिंमें तोखे कुझु नज़र ई न ईंदो आहे। इन इम्तिहान मां सुहिणे तरीक़े पास थी जाए। छो जंहिंखे तूं कुझु नथो करे सघे, उनखे रब ज़रूरु कंदो। ख़ुदा जो कसम, रब ज़रूरु कंदो। पाण खे अज़ियत ऐं तकलीफ़ में न विझो। शुक्र अल्लाह जो अदा कर त रब खे मां प्यारो आहियां, जंहिंजे करे इम्तिहान में विधो अथई। यादि रखो इंसान, अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम सां मोहब्बत इन वक़्त में ज़रूरु कजाए। छो ॾिसो न, जॾहिं शागिर्द स्टूडेंट पेपर ॾींदो आहे त वास्तो ज़रूरु ॻोल्हींदो आहे त मुंहिंजी रिज़ल्ट भली अचे। हिनमहिल तुंहिंजो इम्तिहान थो हले, अल्लाह रब्बुल जलाल वल इकराम जे आॾो, त अल्लाह ॾे रुजू कर। अल्लाह सां ई मोहब्बत कजाए, रिज़ल्ट उहो ई ॾींदो अथई। ख़ुदा जो कसम, अहिड़ो पास थी वेंदे जिन तोखे तकलीफ़ में विधो न, तूं उन्हनि जे लाइ दुआ घुरंदे त या अल्लाह साईं मां बि माफ़ कयो थी, मैं तूं बि माफ़ करे। वक़्तु अचनि ॾे न, वक़्तु अचनि ॾे। जंहिं इंसान तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे, तूं उन्हनि खे कुझु न करे सघे, और रब्बुल जलाल वल इकराम ज़रूरु कंदो आहे। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।